तंगवाणी में खबरवाद शेयर कंदासीं। तंगवाणी वेझो उन शाह के 30 फुट घारो पइजी पियो। ॻोठ मरुल्ला बिचाराणी वट उन शाह के 30 फुट घारो पवण सबब पानी तेज़ीअ सां आबादी तरफ़ वधण लॻो आहे। घारो पवण सबब फिश फार्म बि पानी हेठि अची वियो। इतला बावजूद आपाशी अमलो वाक़े वारे हंधि न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण घारो बंदि करण में रुधल आहिनि। तंगवाणी मां खबरवाद शेयर कई पिया। तंगवाणी वेझो उन शाह के 30 फुट घारो पइजी वियो आहे। ॻोठ मरुल्ला बिचाराणी वट उन शाह के 30 फुट घारो पवण सबब पानी तेज़ीअ सां आबादी तरफ़ वधण लॻो आहे। घारो पवण सबब फिश फार्म में पानी हेठि अची वियो। इतला बावजूद आपाशी अमलो वाक़े वारे हंधि न पहुची सघियो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण घारो बंदि करण में रुधल आहिनि। तंगवाणी में खबरवाद शेयर कई पिया। तंगवाणी वेझो उन शाह के 30 फुट घारो पइजी वियो आहे। ॻोठ मरुल्ला बिचाराणी वट उन शाह के 30 फुट घारो पवण सबब पानी तेज़ीअ सां आबादी तरफ़ वधण लॻो आहे। घारो पवण सबब फिश फार्म बि पानी हेठि अची वियो। इतला बावजूद आपाशी अमलो वाक़े वारे हंधि न पहुची सघियो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण घारो बंदि करण में रुधल आहिनि। तंगवाणी में वाक़िया आग कई पिया। तंगवाणी वेझो उन शाह के 30 फुट घारो पइजी वियो आहे। ॻोठ मरुल्ला बिचाराणी वट उन शाह के 30 फुट घारो पवण सबब पानी तेज़ीअ सां आबादी तरफ़ वधण लॻो आहे। घारो पवण सबब फिश फार्म में पानी हेठि अची वियो। इतला बावजूद आपाशी अमलो वाक़े वारे हंधि न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण घारो बंदि करण में रुधल आहिनि। इतला बावजूद आपाशी अमलो वाक़े वारे हंधि न पहुची सघियो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण घारो बंदि करण में रुधल आहिनि। तंगवाणी मां खबरवाद सां शेयर कई पिया। तंगवाणी वेझो उन शाह के 30 फुट घारो पइजी वियो आहे। ॻोठ मरुल्ला बिचाराणी वट उन शाह के 30 फुट घारो पवण सबब पानी तेज़ीअ सां आबादी तरफ़ वधण लॻो आहे। तंगवाणी में खबरवाद सां शेयर कई पिया। तंगवाणी वेझो उन शाह के 30 फुट घारो पइजी वियो। ॻोठ मरुल्ला बिचाराणी वट उन शाह के 30 फुट घारो पवण सबब पानी तेज़ीअ सां आबादी तरफ़ वधण लॻो आहे। घारो पवण सबब फिश फार्म में पानी हेठि अची वियो। इतला बावजूद आपाशी अमलो वाक़े वारे हंधि न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण घारो बंदि करण में रुधल आहिनि। तंगवाणी में खबरवाद सां शेयर कई पिया। तंगवाणी वेझो उन शाह के 30 फुट घारो पइजी पियो। ॻोठ मरुल्ला बिचाराणी वट उन शाह के 30 फुट घारो पवण सबब पानी तेज़ीअ सां आबादी तरफ़ वधण लॻो आहे। घारो पवण सबब फिश फार्म में पानी हेठि अची वियो। इतला बावजूद आपाशी अमलो वाक़े वारे हंधि न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण घारो बंदि करण में रुधल आहिनि। तंगवाणी में खबरवाद सां शेयर कई पिया। तंगवाणी वेझो उन शाह के 30 फुट घारो पइजी वियो आहे। ॻोठ मरुल्ला बिचाराणी वट उन शाह के 30 फुट घारो पवण सबब पानी तेज़ीअ सां आबादी तरफ़ वधण लॻो आहे। तंगवाणी में तफ़सील मालूम कंदासीं। अली रज़ा सरकी खां। जी अली रज़ा आगाह कजो। जी अली रज़ा आगाह कजो। जी बिल्कुल। तंगवाणी पुलिस थाने की हद मेहराब राइस मिल वट नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में 40 वरनि जो गुलाम हैदर उर्फ लोहार मलिक मारिजी वियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो। जॾहिं त लाश पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले कयो वियो।
तॾहिं त पौती जो लाश घर पहुचण ते घर भातियुनि में कोराम मची वियो। तॾहिं त वारसनि जो चवणु हो त असांजी कंहिं सां बेदुश्मनी न आहे ऐं जॾहिं त पुलिस जो चवणु हो त असीं जांच करे रहिया आहियूं, जांच बाद जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। उन बाद जॾहिं त मक़तूल ग़ुलाम हैदर मलिक जे वारसनि पारां बॻो लाड़े वटि लाश रखी धरणो हुयो, हुननि मुतालबो कंदे चयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। जी महिरबानी इमरान तफ़सील ॾियण जे लाइ।